अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वलौ अन्नहुम इज़ ज़लमू अन्फुसहुम जाऊक फस्तग़फ़रुल्लाह वस्तग़फ़र लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। दुरूद पाक अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही अजमईन। वणथा में वो कन्ने वणथा में वो कन्ने पर पाण नखा इन पंहिंजो ठिकर भितर छाड़पूं धूणा धार सहने केडी लज लतीफ चए अदा बेचारन वणन फरियो वरी फरन फायदे कारण बियन जे। मुअज़्ज़ज़ सामईन किराम,
अजु ही गोठ गुलाम हैदर मल्लाह जी अंदर जश्न ईद मिलादुन नबी चो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ऐं 11 शरीफ जे निस्बत सां मियां नूर मोहम्मद मल्लाह ऐं उन जे भाइरन एक ज़िक्र जी ऐं दुरूद जी महफिल सजाई आहे जंहिंमें अल्लाह जी ज़ात बाबरकात तव्हां सां जे मथां मेहरबानी फरमाई आहे। इंशाअल्लाह ताला जंहिं सुहिणे करीम रब तव्हां सां खे अचण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे उहो बिछड़ो करीम रब तव्हां सां जी हाज़िरी बि क़बूल फरमाईंदो। अहिड़े दौर जे अंदर जो भाव के भाव जे ला टाइम न हुजे, पीउ के पुत्र जे ला टाइम न हुजे, माउ के धीउ जे ला टाइम न हुजे, हर को पंहिंजे पंहिंजे परेशानन में रात ॾींहं ज़िंदानन में बंद कैद लगो पयो आ। उन जे बावजूद जरा गौर कयो जह भी जगह ते अल्लाह जे महबूब जे दुरूद ऐं अल्लाह जे ज़िक्र जी महफिल जी रुगी गाल थी थे ओरे परे खां माण्हू कमड़ा छॾे मसरूफियतूं छॾे घर घाट छॾे अचे उन अल्लाह जे ज़िक्र वारी महफिल में वेहन था। ॿुधायो त इहो उन्हनि जो कमाल आहे या जेको घुराए थो उन जो कमाल आहे। ऐं मुंहिंजा दोस्तो बहराड़ी जो माहौल आहे इंतहाई सादी ॿोली ॻाल्हाईंदुमि जे मुंहिंजा तमाम मारूअड़ा नंढड़ा वॾड़ा समझी वञनि। दुनिया जो दस्तूर हूंदो आहे मिठड़ा जॾहिं बि कंहिंजी का शादी थींदी आहे त उन जा कार्ड छपराया वेंदा आहिनि, पोइ सौट लिखंदा आहिनि, मासा त दोस्त वेठा कार्ड लिखंदा आहिनि, पर आखिरी लिस्ट सौट मासा त चेक न कंदा आहिनि, जंहिंजो घोट हूंदो आहे उहो मालिक पाण आखिरी लिस्ट फाइनल कंदो आहे। ईअं थींदो आहे। पोइ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन जी मर्ज़ी आहे लिखियल नालो ड्राहे छॾे उन जी मर्ज़ी आहे ऐं कंहिंजो न लिखियल आहे उहो लिखी छॾे उहा बि उन जी मर्ज़ी आहे, छो त भत जो मालिक आहे। जियां फर्श ते कंहिंजो काज थींदो आहे त उन जो जेको अॻुवाण वॾो या मालिक हूंदो आहे लिस्ट फाइनल मेहमाननि जी उहो कंदो आहे। पोइ उन ई फर्श ते जॾहिं न मुंहिंजे मदीने वारे मीर जे मीलाद जो काज थींदो आहे त लिस्ट फाइनल मुंहिंजो रब्बे ज़ुल जलाल फरमाईंदो। ऐं इहा लिस्ट फर्श ते न पर अर्श ते ठहंदी आहे। तव्हां सां का खोड़ वधीक अकुल वारा दौलत वारा हुस्न वारा समझ वारा माण्हू खोड़ घुमदा हुंदा फिरदा हुंदा, लेकिन अॼु तव्हां सां उन्हनि खां वधीक खुश नसीब आहियूं जो हे ज़िंदगीअ जूं घड़ियूं रब पंहिंजे ज़िक्र में तो असांखे नसीब फरमायूं। कहिड़ी ख़बर आहे मुंहिंजे अल्लाह जे दरबार में देर न हूंदी आहे। मुंहिंजा दोस्त अल्लाह जे दरबार में देर न हूंदी आहे जॾहिं न मुंहिंजो अल्लाह कंहिंखे बख़्शण चाही ठाहे ॾींदो आहे, छो त मुंहिंजो अल्लाह मुसब्बबुल असबाब आहे। सॼी ज़िंदगीअ जा गुनाह हिकिड़े लम्हे मंझि मुआफ़ करे छॾे मुंहिंजे अल्लाह खां पुछण वारो कोई बि नाहे। ई जेको अचे थो माण्हू उहो कंहिंजे मोहब्बत में थो अचे, छो पंहिंजे महबूब जे मोहब्बत में थो अचे। कंहिंजे भत जी कंहिंखे परवाह नाहे, कंहिंजे मुर्गिन जी कंहिंखे परवाह नाहे, सब को पंहिंजे घरड़े में खाए थो। अमीर रोज खाईंदो हूंदो, गरीब खणी 8-10 महीने पर खाए सब को थो। जंहिंखे बि परवाह जंहिंखे बि काणा त मुंहिंजे महबूब मदीने वारे मीर जे मोहब्बत जी काणा हर दीवाने जी तमन्ना हूंदी आहे। उन औरत कुराड़ीअ वांगुर जॾहिं मिस्र जे बाज़ार
जे अंदर हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे विकरो करण जे लाइ ऐलान कयो वियो। दुनिया जा ताजर अची विया, दुनिया जा अमीर गॾु थिया त असां अल्लाह जे नबी यूसुफ अलैहिस्सलाम खे ख़रीद कंदासीं। हिकड़ी कुराड़ी वीचारी औरत हुई, उन वटि ॿियो त कुछ भी कोन हुयो, सोन कोन हुयो, दौलत कान हुई, सुट्र जो हिकड़ो वीटो हुयो। वो सुट्र जो वीटो खणी अचे कतार में बीही रही। मिस्र जे वापारनि चयो, ओ कुराड़ी छाजे लाइ आई आ? जवाब थी दे, ए नौजवान तव्हां छाजे लाइ आया हो? चयो असां त हज़रत यूसुफ खे ख़रीद करण आया हूं। चई पो मां बि उन खे ख़रीद करण आई आहियां। ऐं कुराड़ी तो वटि छा आहे? चई हे सुट्र जो वीटो। चई कॾहिं सुट्र जे वीटे सां अल्लाह जो नबी या इंसान ख़रीद थियो आ? कंहिं चयो मूं वटि सोन आ, कंहिं चयो मूं वटि चांदी आ, कंहिं चयो मूं वटि अशरफियूं, कंहिं चयो मूं वटि मोती, कंहिं चयो मूं वटि हीरा। उन अल्लाह जी कुराड़ी बानड़ी कहिड़ो प्यारो जवाब ॾिनो। ऐं मुस्लमान, अगर इहो हिकड़ो जवाब भी तव्हां सां समझ में अचे वञे, यार वटि देर कान्हे का बेड़ो पार थी वञे। उन कुराड़ी जवाब ॾिनो, ओ मिस्र जे बाजार में अल्लाह जे सुणे नबी जे खरीदारी जे लाइ कतारूं करे बीहण वारो खरीद जरूर कोई हिकड़ो कंदो। लेकिन जॾहिं अल्लाह जा फरिश्ता पंहिंजे सुणे नबी जे खरीदारन जो नालो लिखंदा, ॿुधायो त मां कुराड़ीअ जो बि नालो लिखियल हूंदो या कोन हूंदो? उन अमीर खरीदारन जवाब ॾिनो, बेशक कुराड़ी नालो तुझो भी जरूर हूंदो। उन कुराड़ी चयो, मुंड में भले तव्हां जा नाला हुजन, अगवाणीअ में भले तव्हां जा नाला हुजन, मां गरीब जरूर आहियां, पर अंदर में पंहिंजे सुणे नबीअ जे मोहब्बत रखण वारी आहियां। बस मुंहिंजो नालो रुगी उन जे गुलामन में खरीदारन में लिखजी वञे, पो भले कुंड ते लिखजे या पासे ते लिखजे। मुझो ईमान आ, जॾहिं अल्लाह जे दरबार में मुझो नालेड़ो पहुंचंदो, मुझो करीम रब जरूर मुखे भी माफ करे छॾींदो। ऐ मुझा मुसलमान भा, जॾहिं भी दुरूद या जिक्र जे महफिल में अची या का खैर खैरात करी त तसव्वुर इहो कंदो कर त जहिड़ो आहियां तहिड़ो गरीब सही, मिस्कीन सही, गुनहगार सही, लेकिन जेको कयां थो या हेडो पंधड़ो करे थो वञा, कंहिं जे लाइ थो पंध कयां? जंहिं यार जे लाइ पंध थो कयां, जंहिं महबूब जे लाइ पंधड़ो थो कयां, उन महबूब खे मुंहिंजी ख़बर आ, उन महबूब खे मुंहिंजो हाल मालूम आ। ऐं मुंहिंजा दोस्त अजीज, उहो महबूब आ जेके फर्श वारन जो त छा, पर जेके फर्श जे अंदर हूंदा आहिनि, मुंहिंजो मुस्तफा उन्हनि जो हाल भी ॼाणंदो आ। ऐ मुझा दोस्त, बस इन सुणी नियत सां, इन सच्चे अकीदे ऐं मोहब्बत सां जेके तू न पंधड़ा करे आयो हई, तोखे अल्लाह जो कुरान थो ॿुधायां। अल्लाह जे पाक कुरान करीम जे अंदर मुझे बेनियाज़ रब फरमायो, अल-यौम नख्तिमु अला अफ़वाहिहिम व तुकल्लिमुना अयदीहिम व तशहदु अर्जुलुहुम बिमा कानू यक्सिबून। मुझे सुने करीम रब जे ज़ात फरमायो, जॾहिं क़यामत जो ॾींहुं ईंदो, सिज नेज़े जे बराबर हूंदो, नफ्सा नफ्सी जो आलम हूंदो। मुझे बेनियाज़ रब फरमायो,
उन दिहाड़े ते तवाजे जुबान जे मथा तालो हयो वींदो मोहर लगाई वींदी कंहिंजी भी जुबान गाल्हाए कान सघंदी मुझे बेनियाज रब फरमायो मता सोची त जियां दुनिया में ठगी करे अकुल हलाए जान छड़ाए तो वञा कयामत में भी ये नमूना करे जान छड़ाईंदुस मुझे बेनियाज रब फरमायो खबरदार थी कयामत जे दिहाड़े मां बेनियाज रब तुझे जुबान ते मोहर हणी छॾींदुस तुझे जिस्म के मां अल्लाह इजाजत दींदुस वो मुझे रब फरमायो तवाजा हथड़ा भी गाल्हाईंदा तवाजा हथड़ा भी गाल्हाईंदा तवाजा पैर भी गवाही दींदा व तशहद अर्जुलुहुम बिमा कानू यक्सिबून तवाजा पैर गवाही दींदा ओ मुझा करीम रब ओ मुझा मिठड़ा करीम रब हे तुझो बानो गुनहगार जरूर हुयो मगर मुझा मौला गोठ गुलाम हैदर मल्लाह जे अंदर फकीर नूर मोहम्मद ऐं उन जे भाइरन तुझे महबूब जे मिलाद जी महफिल सजाई हुई तुझे महबूब जे बचड़े सैयदना अब्दुल कादिर जीलानी घोट जे यारी जी महफिल सजाई हुई ओ मुझा रब करीम हिन तुझे बांधे असां सा पंधड़ो करे हली उन महफिल में वेही करे अल्लाह जो कुरान भी बुधो हो तुझे महबूब जो शान भी बुधो हो मुझो रब फरमाइंदो ओ गवाही ॾियण वारा पेरड़ो तवा गवाही था दियो ही तवा के नेकी जे तरफ वठी वयो हो मां अल्लाह तवा जे गवाही जे करे इन बाने के माफ करे तो छड्या ऐ मुझा दोस्त अजीज ए तुझा साजा पैर गवाही दींदा तुझा साजा हथ गवाही दींदा इन करे बुजुर्गाने दीन फरमाइंदा हन हथन के जने इस्तेमाल करी त सोचींदो कर केजी चोरी न कंदो कर ये हथ तुझा तुझे मथा गवाही दींदा इहो न सोचजा त मां चोरी रात जे ऊंदाही में पियो कया भाग्या सुता पया हन ऐं तुझे भाग्यन मां कंहिंखे बि ख़बर नाहे मगर मुझो रब तो फरमाए तुझा हथ गवाही दींदा तुझा पैर भी गवाही दींदा ओ मुझा करीम रब असां के रात जो ही चोरन ते वठी वींदो हो मुझा मौला गरीबन जो पानी वनी रात जो भजंदो हो मुझा मौला गरीबन जो गाह वनी चोरी कंदो हो ओ मुझा करीम रब रात जो माण्हू निंड कंदा होया ए गरीबन जो बुहजी पुठार क चोरी खणी ईंदो हो ओ मुझा करीम रब असां हथन सां ही जुल्म कंदो हुयो गरीबन जा हक खाईंदो हुयो मुझे बेनियाज रब फरमायो तुझो ही जिस्म तुझे मथा गवाही दींदो मां अल्लाह जी पकड़ सख्त कई वेंदी कहे बे जे गवाह जी जरूरत कान हुंदी तुझो जिस्म तुझो गवाह हुंदो जे अजकल कुछ टाइम अग में इते नारो हलियो त मुझो जिस्म मुझी मर्जी मुझो रब जो कुरान तो चवे जिस्म तुझो आ पर मर्जी तुझी नाहे मर्जी उन जी हुंदी आ जेको तुझे जिस्म जो मालिक ऐं खालिक हुंदो आ ए मुझो जिस्म मुझी मर्जी न जिस्म मुझो मर्जी मुझे रब जी जात जी मुझे बेनियाज रब जा बांधड़ो अचो त पांजे सुणे करीम रब जे जात जो नालड़ो वठी करे महबूब मदीने वारे मीर जे जिक्र ऐं दुरूद के बुलंद करे पांजे रब के राजी कयो अचो त अल्लाह जे कुरान करीम खां पुछो त जेके अल्लाह जे जात जे मथा अण डिठो ईमान आणे करे जिक्र ऐं दुरूद जे महफिल में वेहंदा हन पांजा कमड़ा छदे पांजा बचड़ा मिट माइट छदे मुझो अल्लाह पांजे कुरान करीम में छा तो फरमाए इन
इन्नल्लज़ीन यख्शौन रब्बहुम बिलग़ैब लहुम मग़फ़िरतुन व अज्रुन कबीर। मुझे बेनियाज रब फरमायो ओ आधी जो उठी करे मां अल्लाह जे खौफ में रोण वारा, रात जो जागी करे मां अल्लाह जे दरबार में सजदा करण वारा। मुझे बेनियाज रब फरमायो तू अण दिठो मां अल्लाह जे ज़ात जे मथा ईमान आणे रुअंदो आ, तू फर्श ते रुअंदो आ मां अल्लाह अर्श ते तुझा गुनाह माफ करे छॾींदो आ। ऐ मुझा दोस्त अजीज याद रखी छॾी, दुनिया जे अंदर अम्मड़ जो प्यार सब कह ॾिठो आ, जेतरा भी वेठा आयो सभिनी खे ख़बर आ त अम्मड़ जो प्यार छा थींदो आ, पर तो असां के अंदाज़ो कोने त खुदा ऐं मुस्तफा जो प्यार छा थींदो आ। ऐ मुझा दोस्त अजीज अम्मड़ पंहिंजे बच्चे ला दुआ घुरंदी आ, अम्मड़ पंहिंजे बच्चे जो ख्याल कंदी आ, अम्मड़ पंहिंजे बच्चे जे ला फिक्र कंदी आ। लेकिन मुझो बेनियाज रब, मुझो सुनो करीम रब पंहिंजे बानड़न के फरमाइंदो आ, ऐ मुझा बाना, ऐ मुझा बाना जहड़ो आही तहड़ो रुगी मां रब जे दरबार जे अंदर रोई सजड़ो करण तुझो कम, उनखे कबूल करण तुझे करीम रब जो कम। ऐ मुझा दोस्त मुनासिब टाइम जे अंदर एक गाल कया, कदे पंहिंजे पान खां भी सवाल कयो, जे कदे भेरिया सिटी मां मुख्तियार कार जे ऑफिस मां या जज साहब जे ऑफिस मां तवा साडे न्यापो अचे त सुभाणे सुबह जो 1000 रुपया हुकूमत नींदी खैरात में दियो खबर, रात निंड ईंदी आ 4 बजे घरों निकरंदासी। थोड़ो त गालायो, थोड़ो गालायो। अज कुराड़े के जो कुराड़ा नमाज पढ़ चे तो अब्बा मुखे सी उथण खटत नथो दे, कुराड़ी के जो दादी नानी जीजी उथी नमाजड़ी पढ़ अब्बा उथी का नथी सगा, पर जे न खबर पे त जज साहब 1000 हिकड़े हिकड़े भाती के तो दे। नौजवान मर्द औरतूं निंड में हुंदा, कुराड़ा कुराड़ियूं असुर सा वनी अब्बा सा महल सा निकरी वञूं मता सुबह जो न पहुंची सगो। या गाल सच्ची है या ना? मुझा दोस्त जरा गौर कयो त असां आहियूं त मुसलमान, सदायूं त मुसलमान था, असां जो ईमान केतिरो न कमजोर आ। मुझो बेनियाज रब थो हर नमाज जे टाइम ते मस्जिद मां अज़ान ईंदी आ, सद थींदो आ हय्या अलसला हय्या अलल फला, हलिया नमाज ते हलिया कामयाबी जे तरफ, यानी नमाज ते अचण तुझो कम, कामयाब करण तोखे मुझे करीम रब जो कम। आवाज किथों मिलंदो आ? चो मस्जिद मां। किथों आवाज मिलंदो आ? अल्लाह जे घर जो आवाज सच्चो आ या शक्का मुसलमान? ए नौजवान मुझा दोस्त, ए मुझा नौजवान भा याद रखी छद, अज चो नमाज कपड़ा ठीक कोनन, अदा नमाज सही दुकान ते अदो अचे त पो वञा थो। अजीब अजीब बहाना गोलण वारो, खुदा जे वास्ते इन जिंदगी जे तरफ थोड़ो तवज्जो नहीं सोचो। जॾहिं हज़रत इज़राइल जे मथो बीहंदो उथी पुट तैयारी कर न्यापो अची वयो थई, पो उन मल उन के भी यही जवाब सोचे जजा हज़रत इज़राइल 2-3 मिनट तरस अदो अचे दुकान ते वेहारिया पो मुखे भले वठी वञ चवंदासी अदाई।
ऐ मुसलमान उन खां पहिरियों जो तुझो टाइम पूरो थी वने ऐं तुझा जे बिया नमाज पढ़न उन खां पहिरी अल्लाह जी नमाज पढ़। याद रखी छड धोखो न कर पाण सा। उहे मानू यकीनन तोखे धोखो था ॾियन जेके तोखे चवन था त तू मीलाद कर नमाज पढ़ न पढ़ जन्नतियां तू यारी कर तू जन्नतियां। बेशक यारी जे सदके भी जन्नत जो रस्तो मिलंदो मीलाद जे सदके भी जन्नत जो रस्तो मिलंदो। लेकिन मुखे को हिकड़ी तरवायत बुधा त मीलाद वारे महबूब या यारी वारे यार कदे नमाज छदी हुजे का हिकड़ी त गाल मुखे बुधायो। ऐ मुसलमान अल्लाह जे पाक कुरान करीम ते जे कदे यकीन थो रखी ते हे बट्टा की मानू जेके बट्टा कुन वारियूं तकरीरूं करे अल्लाह जे मखलूक के ये गैर जरूरी ख्वाब दिखारे अल्लाह जो खौफ मानून जे दिल मां खत्म करण वारा हन उनन जे गालन ते न लग। मां रब जो कुरान करीम थो पढ़ा अल्लाह जे पाक कुरान करीम जो तर्जुमो थो कया बुधंदो वञ। मुझे बेनियाज रब फरमायो फी यतसाअलून अनिल मुजरिमीन मा सलककुम फी सकर कालू लम नकु मिनल मुसल्लीन वलम नकु नुतिमुल मिस्कीन। छा पढ़िम चो रब जो कुरान जवाब दे छा पढ़िम अल्लाह जो पाक कुरान उन पाक कुरान करीम जे अंदर जेको मौलाना तवा के नमाज जी तबलीग न करे जेको मौलाना तवा के नमाज जे मुतालिक खुदा जो खौफ न ॾियारे अजीज़ान मनिया वरी जेको ठका वहण वारो इए चवे त नमाज पढ़ण कम ज़नाना वल रोजा सरफा रोटी हथरा तू इहे नाटक ठाहे उनके अल्लाह जो कुरान दिखारियो। मुझे बेनियाज रब फरमायो जन्नती जदे जन्नत में हूंदा ब्या जेके जहन्नमी जहन्नम दे वींदा उहे जन्नती उन दोज़ख में वञण वारन खां सवाल कंदा ॾियो ख़बर अज दोज़ख में छाजे ला वञी रहिया हो दोज़ख में छाजे ला सड़ी रहिया हो। अल्लाह जो पाक कुरान करीम थो बुधाए उहे जहन्नम में वञण वारा पंहिंजे जन्नत वारन दोस्तन के जवाब ॾींदा कालू लम नकु मिनल मुसल्लीन। इन करे अज जहन्नम में प्या वञो जो असां नमाज को न पढ़ंदा होयासी नमाजुन में सुस्तियों कंदा होयासी अज़ान बुधी करे अण बुधी करे हलिया वींदा होयासी अज़ान जो जवाब भी कोन ॾींदा होयासी नमाज पढ़ण वारन के मुल्लो मुल्लो समझी हलिया वींदा होयासी उहे जन्नती चवंदा ॾियो ख़बर अज छो प्या जहन्नम में वञो जवाब मिलियो त नमाज न पढ़ण जे करे अजो असां जहन्नम में वञी रहिया आहियूं। ऐ मुसलमान ए नौजवान सब कुछ तोखे याद आ फैसलो खुद कर मर्जी तुझी आ सब कुछ तोखे याद आ सब कैसा तू निभाई थो नथो निभाई त खुदा ऐ मुस्तफा सा नथो निभाई। निंद्र मां रात जो जेडी मल अख खुलई थी अखन के महट कोडे पहरी मोबाइल तो कढी पहरी मोबाइल कढी दिसी तो त कहे दोस्त जी का मिस कॉल तक ना आई आ या गाल सच्ची आ नौजवानो
अगर दोस्त जी मिस कॉल आई आ को खास दोस्त दिल वारो आ उन जो उन मल अखियूं बहटे उन के फोन थो करी अगर वो फोन खणे थो उन के बाहूं थो बधी मुखे माफ कजा यार मुखा गलती थी वई अज मोबाइल मुजी साइलेंट ते लगल हुई मां तुजी कॉल कान बुधी न त यार ये किए थो थी सके रिंग लगे तो दोस्त जी फोन अचे ऐ मां न खणा ऐ मुजा मुसलमान नौजवान भा ए बाहू तो बदे खुदा जे वास्ते कुछ गौर कर हिकड़े दोस्त रुगी हिकड़ी काल तू अटेंड न करे सकियो हई उन्हें जो उन्हें मल उन खा माफी तो वठी उन जो उन मल उन खा माजरत तो करी अगलो तो के चो तो यार एड़ी गाल कोने का तू मानी पोथो खाई तू चाहे पोथो पी पांजो मुंह मुबारक कोई थो ध्युई पहरी उन दोस्त खा माफी तो वठी खुदा जे वास्ते जवाब दे मस्जिद मां डीह में हिकड़ो दफो न 5 दफा तो के सद थींदो आ हय्या लस्सला हय्या लल फलाह मिसकाल कान इंदिया पूरी काल इंदिया हिकड़ो दफो न इंदिया 5 दफा तो के सद थींदो आ कदे अंदर वारे पखी तो के सुजाग करे चयो आ तो ओ दोस्त जे हिकड़ी मिसकाल ते अटेन नकण जे करे माफी वठण वारा अज 5 वक्त अल्लाह जे दरबार जी हाजिरी कान भराई थई मस्जिद जे अटेंडेंस कान लगाई थई नमाज कान पढ़ी थई वनी मस्जिद में रोई पंजे रब का माफी घुर ऐ मुजा दोस्त 8 ॾींह गुजरी वजन तुझे असा जे अखिन में गोढ़ो नथो अचे 8 ॾींह छा महीना गुजरी वजन नमाज हली वई टके जे बराबर भी दिल में एहसास को नथो थे दिल में खौफ नथो थे दिल में ख्याल नथो थे आही केर मुसलमान हा ऐ मुसलमान छा दोस्त जे मिसकाल जेतरी हैसियत भी तो वट नमाज जे अजान जी नाहे सुभान अल्लाह की जवाब दे न मुके खुदा जे वास्ते पांजे अंदर का पुछ ऐ मुजा भा पांजे अंदर का पुछ याद रख मुजा दोस्त अजीज अज जडे न तू अल्लाह जे पाक दरबार मा सदके बुद्धि अण बुधो तो करी बुधो रब जो कुरान मुजो अल्लाह तुझे ला फैसलो कहड़ो तो करे ऐ नमाज जी अजान बुधी कलमो न पढ़ण वारा नमाज जी अजान बुधी जवाब न दियण वारा नमाज जो अजान बुधी मस्जिद में न वञण वारा जे कुरान के सच तो समझी तहे अल्लाह जो कुरान बुध अल्लाह फरमायो वमन आरद अन जिक्री फइन्न लहू मईशतन दंका वनहशुरुहु यौमल क़ियामत अमा अल्लाह जो कुरान सच्चो आया न जवाब दे गाल है न अल्लाह जो कुरान सच्चो उन सच्चे कुरान जे अंदर सच्चे रब्बुल आलमीन जो फरमान ऐ सच्चे महबूब मुस्तफा जी पाक जुबान में आवाज आयो त वमन आरद अन जिक्री मुझे रब फरमायो ओ मां अल्लाह जो नालो बुधी मुंह फेराए वञण वारा मां अल्लाह जो सदड़ो बुधी मां अल्लाह जो नालो बुधी मुझे मस्जिद मां अजान बुधी करे अण बुधी करे वञण वारा अल्लाह जे जात बाबरकात फरमायो फइन्न लहू मईशतन दंका
मां अल्लाह वायदो तो कया रब तो दसे कुरान में मां अल्लाह वायदो तो कया त जेको मां अल्लाह जे जिक्र के बुधी अणबुधो कंदो मुझे अज़ान के बुधी अणबुधो कंदो पाक कुरान करीम के बुधी अणबुधो कंदो मुझे महबूब मुस्तफा जे फरमान के बुधी अणबुधो कंदो मुझे बेनियाज रब फरमायो मां रब थी वायदो तो कया तो उन जी मां रिज़्क रोज़ी के तंग करे छडींदुसे छा कंदुसे गालाए त सही त मां कुरान पढ़ा न छा कंदुसे अल्लाह तो चवे उन जी रिज़्क रोज़ी तंग कंदुस व नहशुरुहु इहा दुनिया में रब चे तो सजा दींदो मास तवा सा जे दिल में ख्याल आयो ओ करीम दाद त नमाज को न पढ़ंदो आ दौलत त केडी लगी पई थस ओ वली दाद नमाज जुमे जी भी को न पढ़ंदो आ दौलत केतरी घणी थस मुजो रब तो फरमाए इन तंग दस्ती मां अल्लाह जी जात बाबरकात तवा के बुधाइण तो चाहा त मां अल्लाह उन जे दिल जो सुकून खत्म करे छडींदो हां दौलत केतरी भी हुजेस बंगुला माड़ियूं केतरा भी हुजन पर मुझो बेनियाज रब फरमाए तो मां अल्लाह जे पाक नाले के बुधी अणबुधे करण वारे जे ला मां अल्लाह उन जी जिंदगी के तंग करे छडींदो हां दुनिया जे अंदर व नहशुरुहु यौमल क़ियामत आमा ऐ क़यामत जे दिहाड़े मां अल्लाह उनके अंधो करे उथारी दुसे मता सुभाणे चवी तहे फकीर आशिक राजपुर सजन साईं जो गुलाम दीवानो ताहिरी पंहिंजे तरफ का रब जो कुरान बुध तो हाणे मनी न मनी तुझी मर्जी है मुझो कम है अल्लाह जो कुरान खोले खोले बुधाइण मुझो अल्लाह तो फरमाए वनहशुरुहु यौमल क़ियामत आमा मुझे बेनियाज रब फरमायो क़यामत जे दिहाड़े उनके बेनूर करे उथारींदुस नाबीन करे उथारींदुस मुझे अल्लाह फरमायो पो उहो मां रब के सवाल कंदो क़ाल रब्बिल महशरत आमा वक़द कुन्तु बसीरा मुझे सुने करीम रब फरमायो जदे मान के कयामत जे दी नाबीन करे उथारी दुस ओ अर्ज कदो मुजा मौला अज मुखे नाबीन छो कयो थई मां त दुनिया में अखन वारो हुयुसे मां त दुनिया में सब कुछ दिसंदो हुयुसे मां दुनिया में सब कुछ बुधंदो हुयुसे ओ मुजा मौला ओ मुजा करीम रब जदे दुनिया में मुखे अखियों हुयूं हिते मुखे नाबीन छो कयो थई अल्लाह जो कुरान बुध मुझो बेनियाज रब तो फरमाए जदी मल दाहू करे मां अल्लाह के सदड़ा करे चवंदो मौला मुखे छो तो नाबीन करी मां अल्लाह उनके जवाब दींदुस क़ाल कज़ालिक अततक आयातुना फनसीतहा वकज़ालिकल यौम तुनसा मुझे बेनियाज रब फरमायो जदे दाहू करे चवंदो मौला अज मुखे कायनात जे सामो अंधो छो कयो थई ओ मुझा करीम रब मां त दुनिया में भी अखिन वारो होयुस दुनिया में भी दिसंदो हुस रब जे जवाब दीदो मां से याद कर
मां चवंदो मास कज़ालिक अततक आयातुना फनसीतहा। रब जदो चवंदो मास त याद कर कुरान पढ़ण वारे कुरान पढ़ियो पे तो कनन सा बुधो पे अखिन सा तो दिठो पे अखिन सा दिसी करे ऐं कनन सा बुधी करे तो मां अल्लाह जे हुक्मन के बुधी अणबुधो करे छड़ियो। मस्जिद साम्हूं हुई दिसी पियो त निमाज जो टाइम थी वयो आ। निमाज़ी निमाज पिया पढ़न उन्हनि खे दिसी अणदिठो करे छड़ी। अजो मां अल्लाह भी वाइदो तो कया तोखे दुनिया में मां अल्लाह डिघो रसो दई छड़ियो हो मगर तो उन जो कदर को न कयो। मुझे ज़ात जे हुक्मन के मां अल्लाह जे निशानन के दिसी अणदिठो तो कयो। वकज़ालिकल यौम तुनसा। अज मां रब जी बादशाहिया अज मां रब जी कहारी कोरट कायमा। अज मां अल्लाह भी तुझी गाल के बुद्धि अणबुधो करे तो छन्या छो त तो भी मुझे आयतुन सा इए कयो हुयो। ऐ मुसलमान जवाब दे पो केर उते तुझो सहारो थींदो। जवाब दे इन मुश्किल घड़ी में जॾहिं रब जे तरफ खां भी तोखे जवाब मिली वञे। अल्लाह भी चवे अज अंधो करे तो उथारे मुझे आयतुन के बुद्धि अणबुधो कयो हई। मां अल्लाह जा अज़ान बुद्धि अणबुधा कया हई। नमाज़न के दिसी मुल्लो चई हलियो वे। रब तो फरमाए पढ़ी पंहिंजे ला पढ़ी जेडी मलन उहो अल्लाह जो अज़ाब कड़कण वारो होंदो। हिकड़ो ही जवाना अम्मा आमिना जो लाल इमामुल अंबिया खातमुन नबियीन वल मुरसलीन ओ रहमत वारो दरिया जोश में ईंदो। ऐ मुझा दोस्त हो पंहिंजे रब जे आदो सवाल कंदो ओ मुझा मौला ओ मुझा अल्लाह साईं अज मां महबूब मुस्तफा जो दुआऊं कबूल कर इन मुझे उम्मतीअ खे मुआफ कर। क़यामत जे ॾींहुं भी अगर अल्लाह मुआफी दीदो तो मुझे महबूब मदीने वाले घोट जे सदके में दीदो। अल्लाह गुनाह माफ कंदो तो मदीने वाले साईं जे सदके में कंदो। तो मां तोखा तो पूछा जिथे अबो कम ना चे जिथे अम्मा कम ना चे जिथे भाइर कम ना चन जिथे दोस्त कम ना चन उते कम अचे त मदीने जो साईं कम अचे त पो अज तू उन मदीने वाले साईं जे हुक्म के जो बुद्धि अणबुधो तो करी। सिंधी में सादा लफ्ज चवा त पो अंदरों तो वारो ओ हयाव वारो पखी तोखे झिंझोड़े नथो त ए मुसलमान। लतीफ सरकार फरमायो न पाणई तुम हो पाणई तुम हो अदा पर आऊं अग भरी दितिया। मता चवे में बलोच त कमीणीअ मां की न थियो। मुझो महबूब तो महबूबा पर उन ॾींहं खां अॻु में मुझे आका जियादो कंद खणण जे लाइक़ पाण खे बनाए। ऐ मुसलमान जहिड़ो आई तहिड़ो याद रखी छॾ मुझा दोस्त अज़ीज। मुझो अल्लाह जहिते राज़ी थींदो आ उनखे मुझो अल्लाह तौबह जो टाइम अता फरमाईंदो आ। अॼु हे मियां नूर मोहम्मद मीलाद मुस्तफा जी महफ़िल सजाई आ। यारीअ वारे दिल पर जी यारी जी महफिल सजाइया। अल्लाह जे ज़ात तो असां जे लाइ हिकड़ो सबब बनायो आ। अच त जो तौबह कयो अगर चोरी कंदा हो